वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन नासि वल जान वला आलिहि वअस्हाबिहि वअज़वाजिहि वअहलि बैतिल मुतत्तहिरीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फ़त्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़ बुलंद सोने नबी दिलबर नबी इमामुल अंबिया बिनी जहानन जे सरदार जे मथा सलाह शरीफ पढ़ो। इन नियत ऐं अक़ीदे मुहब्बत सां जो तव्हां वेठा आहियो पंहिंजे इन महल्ले जे हिकिड़े मस्जिद में अल्लाह सां तव्हांजे दुरूद जे सवाब खे रोज़ा रसूल में थो पहुचाए। रात अहिड़ी भरारी बरकत वारी आहे त दुरूद भी मुहब्बत सां पढ़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैंने माना कि जन्नत बहुत है हसीन। चो सुभान अल्लाह। मैंने माना कि जन्नत बहुत
है हसीन, छोड़ कर हम मदीना को जाएं कहीं। जन्नत में सब है मदीना नहीं, और जन्नत मदीने में मौजूद है। जिसने हमको कलामे इलाही दिया, वो मोहम्मद मदीने में मौजूद है। कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है। इसका जाना और है उसका बुलाना और है। अल्हम्दुलिल्लाह अजवारी रात बाबरकात कुरानी रूहानी इस्लाही प्रोग्राम तांजे न शार घोटकी जे मस्जिद शरीफ में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक घर में अज कुरान जो आवाज़ा यकीनन रब जे तरफा रहमत जी बरसात वॾो फड़े मींहं वांगुरु वसी रहियो आहे। मोहतरम साईं भाऊ रहमतुल्लाह साहब मुसलसल राब्ते में हो, काफ़ी प्रोग्राम ऐं वाइज़ कच्चे जा सफ़र ॾुखिया करे तांजे साम्हूं हाज़िरी लगाई आहे। दुआ कयो अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमाम बुज़ुर्गन जे हाज़िरीअ खे क़बूल फरमाए। जेके ॿुधाइण वारा आया ॿुधायूं हलिया विया, जेके ॿुधनि था जेके ॿुधी के हलिया विया। ऐं जेसी ताईं हिन लाउड स्पीकर जो आवाज़ तो पहुचे, मां दुआ थो कयां अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमाम अहले महल्ला वारन के हिन वाइज़ो नसीहत मां इन जे अनवारात मझा अल्लाह उनके हिदायत दे। मुझा दोस्तों अजीजो, ही रात केड़ी आ ॻाल्हायो। अब हिन रात जो मां छा शान बयान कयां, हिन रात जो छा मां मंजिल मर्तबो बयान कयां जो अल्लाह हिन रात में पूरी कायनात जे निज़ाम के जाम करे लाग करे, हवान के सिज चंद्र तारन जे हलन के बिहारे छड़ियो, पूरे निज़ाम के बिला करे अल्लाह पांजे महबूब के पान ॾां घुराए करे फरमे दिलबर हलिया तू मूंखे ॾिस अज रात मां तोखे ॾिसां, ही रात सजायो ई तुंहिंजे लाइ है। बस ही उहा रात मुझा दोस्तों मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन मेराज में रुगो सिर्फ एक वाक्यो न है, इन में अल्लाह सही तमाम उम्मत मुस्लिमा असां तहां जे ला एकड़ो सबक भी इन में रखियो आ। ही नबी सही जो मौजूज़ो आ।
अहिड़ो मौजूज़ो छाके चइबो आहे जेको इंसान जे वस खां ॿाहिरि हुजे ऐं मौजूज़े जो ज़ुहूर नबी जे हथां थींदो आहे, जंहिंमें ताक़त अल्लाह जी हूंदी आहे ऐं ॾिसी करे दुनिया जा अक़ल दंग रहिजी विया आहिनि। उन मां मेराज भी अहिड़ो मौजूज़ो आहे जो ॿुधण ऐं ॾिसण वारा अक़ल दंग रहिजी विया, हैरान थी विया त ही छा थी वियो। पर अल्लाह सी फरमायो हेॾे नज़र कर, घुराइण वारो मां रब आहियां त कुझु बि थी सघे थो। सुभान अल्लाह। त ॾाढा अल्लाह सी नबी खे मेराज छो करायो, इन में हिकमत छा आहे, वजह छा आहे ऐं मेराज जी शुरुआत अल्लाह सी कीअं थो कराए। सुभान अल्लाह चओ त मां क़ुरान पढ़ा। अब थोड़ो बहस घटाए, इस गले के ख़राब करे तो हिकिड़ो आवाज़ में शोर आहे या दरवाज़ा भी खुलियल आहिनि माशाअल्लाह। थोड़ो सेटिंग सुठी रखेस बाबला। अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो, फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुनिया वारो कुरान जो ॿुधण त सवाब आहे, इन दिलबर जो ॾिसण भी सवाब आहे। छा तो चवे कुरान? अल्लाह कुरान में ऐलान कयो, 15हों सिपारो आहे, सूरत जो नालो सूरत बनी इसराइल। खुलो पयो आहे कुरान। फरमाए सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सुबहान पांजे बानड़े के रात जे थोड़े हिस्से में अक चिंब में पान ॾां घुरायई। थोड़े वक्त में एडो वडो सफर कराइण वारो कंहिंजी ज़ात आहे। चो सुभान अल्लाह। अल्लाह से नबी के मेराज करायो सुभान जे लफ़्ज़। ऐं तव्हां सुभान अल्लाह जी माना छा पढ़ियो आहे? नंढे हूंदे मौलवी वटि पढ़िया भी आयो, तव्हां ॿुधो भी हूंदो। अल्लाह जी ज़ात ॻाल्हायो पाक। पर उलमा इकरामनि फरमायो त हिते सुभान अल्लाह जी माना छा आहे? छो त नबी जो मेराज अकल में समाइण जहिड़ो न हुयो। अल्लाह साईं के इल्म हुयो हिकिड़ा अहिड़ा माण्हू अबू जाल जहिड़ा ईंदा, लईन काफ़र ईंदा, मोहम्मद अरबी जे मेराज के न मनींदा। चवंदा ॾिसो त सही एॾो वॾो पंध करण हिकिड़ी रात में अक चिंब सेकंडनि में कंहिं इंसानो बशर जे वस में न आहे। पोइ ईअं ॻाल्हियूं कंदा, बहाना बणाईंदा। अल्लाह फरमायो अकल जा घोड़ा डोड़ाईंदा, सोच वीचार कंदा। ओ दुनिया वारो अल्लाह फरमायो जाते ताजो अकल, ताजो सोच, ताजो इल्म सब कुछ दंग रहिजी वञे। और ता सोच इल्म ताकत जी शुरुआत करे उनके सुभान चइबो आहे। चो सुभान अल्लाह। यानी तहां जेको सोचो सोचे सोचे करे चो यार है कीअं। अल्लाह जी फरमायो वाकई तहां सही आयो, पर तहां जो सोच ते रहिजी वियो, अकल दंग रहिजी वियो, इल्म पूरो थी वियो, बुजुर्गी पूरी थी वई। अल्लाह फरमायो इतां मां अल्लाह जे ताक़त ऐं कुवत इल्म जी शुरुआत आहे, इनके सुभान चइबो आहे। तॾहिं त मां फरमायुमि एॾो वॾो सफ़र करण
कह हिकड़े इंसान बशर नबी जे वस जी गाल ना है नबी कदे चयो ताके तमावयो जे मोके घुराइण वारी ज़ात सुबहानल्लाजी सुबहान जी ज़ात आचो सुबहान अल्लाह अल्लाह जी फरमाए सुबहान आवा इंसान जी तबीयत आदत आए सुठी सोनी शे दिसी करे शरीयत जो हुक्म भी यो अल्लाह अल्लाह जे रसूल जो त दिसी करे जो सुबहान अल्लाह। ये जामिया मस्जिद आ सही खूबसूरत ठहियल आहे 2 मंजिल आहे शीशमाल आहे बेहतरीन आहे दिसी करे मानो चवंदो सुबहान अल्लाह केडी न मस्जिद सोनी आ गाड़ी आ खूबसूरत जानवर आ पखी परंदो आ दिसी करे छा चवंदे सुबहान अल्लाह। मंजिल ठहियल आहे बंगलो आ महल्ला ता घर आ दिसी करे चवंदे सुबहान अल्लाह जेका शे दिल के वणे पसंदो अची वई मानो दिसी चवंदो केलो न सोणो आ सुबहान अल्लाह। जने मेरा जी रात अल्लाह पंहिंजे महबूब के घुरायो बिनी जहान जे सरदार के घुरायाई साईं तैयारी करे जन्नत जे बुराक दे सवार धोआ है कुर्बान वया मुझो दिल भर ढो सुनो हो अगे ही हसीन हो वरी रब सा जो मिलनो हो चेहरे में खुशी है मुर्गो आहे दुनिया वार हो जिया जो फरिश्तन छो दिसी करे जो दिसो त सही केडो न सुनो आ जो सुभान अल्लाह। जरे नबी जी सवारी बैतुल मक़दस से पोतिया लखे नबी होया मुझे महबूब जे हुस्न हो जमाल के दिसी करे जो सुभान अल्लाह। दिसो बीबी आमना जो लाल के ढोढ सोड़ो आसमान जा दरवाजा खुलता गया फरिश्ता दिसंदा वया हुरुन भी दिसी करे जो सुभान अल्लाह। वो अल्लाह इन मंजर के दिसी करे मुझे रब भी फरमायो दिसो केर थो अचे सुन जो सरदारा रब भी फरमायो सुभान अल्लाह तवा गर्जी करे जो सुभान अल्लाह सुभान अल्लाजी पाक उहा ज़ात जे रात जे थोड़े से में पाजे महबूब के घुरायाई दीदार जा दर्शन कराया चो चो सुभान अल्लाह। मजा दोस्तों अजीजो हाँ गाल इनके समझो अल्लामा शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह उन फरमाते थे सुभान जी माना है तो अल्लाह हर कमजोरी का पाक आ उलमा इहा माना छो कई चयो इन जे करे जो हिकिड़ा माण्हू जेके मेरा जेके न मञींदा हिकिड़ा पोइ उहे चवंदा त ॾिसो भेणा एॾो वॾो पंधु न जहाज़नि जो ज़मानो न हेलीकॉप्टरनि जो दौर हुयो कीअं तय करे आया अल्लाह से फरमायो तव्हांजे लाइ मजबूरी आहे पहुचण कराची जो सफ़र कंदे पंधु न वञी सघंदे सवारी जो मजबूरी आए ज़रूरत आए बुख लगी त मानी खाइण मजबूरी आ दुनिया वारो निंड इंसान जी ज़रूरत मजबूरी आए मक्के मदीने जो सफ़र कंदो हाजी टिकट कराई दो जहाज ते वेंदो जो जहाज ते वेण पहुचण मजबूरी आ अल्लाह फरमायो हाँ हाँ इन वॾे सफ़र जे लाइ तव्हां सोचो था कीअं इंसान पहुचंदो मजबूरी आ पर सुभान अल्लाजी असरा बि अब्दिही इन मजबूरी खां माला पाक आया पंहिंजे कुदरत कामिला सां कंहिंखे अख चिंब में घुराया त घुराए थो सघां चो सुभान अल्लाह सुभान। हाणे मेराज अल्लाह से नबी के छो घरायो हिकमत छा है तव्हां हिते छो आया हो मक़सद छा है वाद ॿुधण जो मौलविन के आलिमन के घुरायो वियो छो वाइदो नसीहत करनि हिन लाउड वारे के छो घुरायो वियो त आवाज़ ॾे तव्हांजे हथ में जेको पादर जहिड़ियूं मोबाइलियूं खीसे में बि आहिनि जो मक़सद छा आहे
ॻाल्हायो अब ये सब कान तव्हां चुप छो वेठो भला मूंखे तो परेशानी थिए थी तो बोली कहिड़ी सम्झंदा या बलोची शुरू कयां तो पोइ पाण भॻा कावड़े हलिया वेंदो सभु थोरो ॻाल्हाईंदा हलो भाउ थोरो तव्हां ॻाल्हाईंदो तो पतो पवंदो तो तव्हां माशाल्लाह मोहब्बत सां भी वेठा हो और चुस्त वेठा हो सुस्त वेठा ना आहियो इन शइ जी कम अज़ कम ख़बर पइजी वेंदी अब मोबाइल ॻाल्हाइण जे लाइ तव्हांजे हथनि में कंहिं में घड़ियाल बि जेको आहे वांच बि आहे घर में घड़ियाल हणी छॾींदा मक़सदु टाइम आहे हाणे अल्लाह नबी खे पाण न घुरायो ठीकु आहे इन ॻाल्हि खे सम्झोसीं पर घुरायईं छो मक़सदु छा आहे वजह छा आहे हा उलमा किरामनि घणा मक़सद ऐं वजह लिखिया पर हिकु वजह ऐं मक़सदु जेका मां बयानु कंदो आहियां वाइज़नि में त जंहिं साल अल्लाह पंहिंजे पिरीअ खे हिन राति में पाण ॾे घुराए दीदार करायईं उन जो असल मक़सदु इहो हुयो जो उन साल महबूब खे ॾुख घणा मिलिया अल्लाह हिकिड़ो अहिड़ो साल मुंहिंजे नबी ते गुज़रियो नबी फरमायो ओ साहबा जी जमातो आज़ा आमुल हुज़्न ही साल मां मोहम्मद जे ॾुखन जो साल आहे तकलीफ़न जो साल आहे जीअं हिन साल ॿोॾ सैलाब में ॾुख आयो तकलीफ़ ॾुकारायो माण्हुनि जा घरड़ा लुढ़ी विया फसल विया बचा ॿार रोडनि ते वेठा बेपर्दा बुख जे करे पिननि पिया जेके ॾियण वारा हुया यार वठण वारा भुलिजी विया इहो ॾुख बि विसरण जहिड़ो न आहे पर नबी फरमायो मुंहिंजे मथां हिकिड़ो अहिड़ो साल गुज़रो जंहिंमें ॾुखनि मूंखे वगोड़ो हाय मां कुर्बान वया मोहम्मद तुंहिंजे मथां भोर वया मिठे नाले वारो साईं आहे छा थो चवे क़ुरान पर मैं अवलम यजिद यतीम चो सुभान अल्लाह यतीम नबी साल एड़ो आयो जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेरे बीबी उम्मुल मोमिनीन अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा दुखन सुखन जी साथी आ नबी संगे तकलीफ मिले मुशरिक तकलीफ दिन और हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में अची करे पांजे बीबी खदीजतुल कुबरा सा गाल शेयर कंदा होया वो अम्मी खदीजतुल कुबरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तसल्ली ऐं दिल जाए दे करे चौंदी बुखारी शरीफ जी हदीस आ कल्ला वल्लाहि अबदा या रसूल अल्लाह मोजा दिल बर साईं रोना दुखन जा ॾींहं थोरा थी मोजा महबूब तू त प्यारो आ तू त रहमत वारो आ तू त मेहरबान आ मुंहिंजो अल्लाह तोखे ज़ाया न कंदो नबी अम्मा खदीजतुल कुबरा जे झोलीअ में सर मुबारक रखी करे रोईंदो आहे दुनिया वारो जॾहिं गारे हेरा में जिब्राइल अमीन आयो नबीअ खे भाकुर पाए करे थो चयो इकरा या मोहम्मद सोना पढ़ त कुरान नबी फरमायो अमा अना बेकार जिब्राइल मां छा पढ़ा मां तो उम्मी आमद पढ़ियल न आया नबी सही फरमायो जिब्राइल मूंखे भाकुर पाए ज़ोर ॾिनई जे इकरा या मोहम्मद पढ़ मुंहिंजा दिलबर 3 मरतबा भाकुर पाए ज़ोर ॾिनई भीड़ ॾिनई नबी जो सीनो खुली पियो कुरान पढ़ियाई पर घबराई जो वियो साईं पंहिंजे घर आयो बीबी खदीजा वठ ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी खदीजा मूंखे चादर तो खबर ना है मूंखे छा थियो नबी के हल्को बुखार भी लथो वो अम्मा खदीजतुल कुबरा थी चयो कल्ला वल्लाहि अबदा सोना तू त रहमत वारो आ मेहरबान आ सुलिया रहमी कंदो आ नंढर वॾर सां प्यार अया बुध कुरान छा तो चवे कुरान फरमायो अमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जो सुभान अल्लाह
रात बरकत वारी आ उहा घर वारी प्यारी मौत जा मारूड़ा पहुंची वया दम परवास थे नबी साईं रोई पया अल्लाह यतीम नबिया दुखन सुखन जो को साथी ना है अल्लाह महबूब जे मथा दुख तकलीफा गम्मा अम्मा खदीजतुल कुबरा जने जुदा थी वई आहे केतरा नबी है नबी जे बीबी जे विच में साल गुजरिया अम्मा आयशा थी फरमाए जरे घर में को बकरे जो गोश्त ईद जा दिहाड़ा थींदा हुया मुझो महबूब चोदो आयशा मुझे खदीजा जे सहेलड़न के भी याद कजो इया नबी चई करे रोइंदो हो ओ दुनिया वारो पांजे बीबी सा प्यार कयो ई मोहम्मद अरबी जी सुन्नत जो सुभान अल्लाह अम्मी आयशा दी फरमाए नबी साईं करे कोन विसारे से बुधो हाँ हुजूर साईं के गम थियो रोई पिया सागो ये साल वो साल गुजरियो ही ना कुछ दिहाना गुजरिया नबी जो चाचो अबू तालिब हीमा मेराज जे हिकमत के बयान कया तो थोड़ी तवज्जो कर हाँ सही सागो ही साल नबी जो चाचो अबू तालिब मौत जा मारूड़ा पहुंची वया आखिरी घड़िया सकरात जे वक्त में मुझो साईं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पासे में बैठा कुल ला इलाहा इल्लल्लाह या अम्मी मोजा चाचा पढ़ ला इलाहा इल्लल्लाह चो ला इलाहा इल्लल्लाह ये इसरार थो करे हु इनकार थो करे बुखारी शरीफ जा लफ्ज हदीस जा चाचो थो चवे अख्तर तुन्नार अलल और बादरम के मिन्नतू न कर डाडो सुनो डाडो प्यारो मिन्नतू न करो आने मां कलमा पढ़ा मरी वया पोया मुशरिको काफर छा चौंदा मोके मेरा मयारियों दींदा त आखिरी वक्त में पांचो दीन छड़ो मां मेरन मयारन के बर्दाश्त न थो करे सघां भल जहन्नम जे बा में वया त वया ई हदीस जा लफ्ज बुधो दुनिया जा मुसलमानो नबी तो चवे न चाचा मां तबियन जेला हादी थी करे आयो आ सिराज थी करे आयो आ बशीरो नजीर थी करे आयो आ खोल कुरान जो सुभान अल्लाह बैयत मथे करे जोर सा सुभान अल्लाह तो चो मां कुरान जो दीदार कराया फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बुधो दुनिया जा मुसलमानो कुरान जो बुधन तो सवाब इन दिल पर जो ॾिसण भी सवाब है कुरान रहमत जो कुरान ने मत आहे छा तो चवे कुरान पर